वॉइस ऑफ परालो ब्रेकिंग न्यूज़। पीरगोठ सखर मेन लैंक रोड ते परालो पुलिस ऐं ॾोहारे विच में मुबीना मुक़ाबलो। ॿ ॾोहारी हथियारनि समेत गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस पारां ॿ ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी ऐं हथियार हथ करण जी दावा कई आहे। परालो थाणे जे हद में पीरगोठ सखर मेन रोड ते थियल पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुबीना मुक़ाबलो बाद गिरफ़्तार कयल जवाबदारनि जी सुञाणप बख़्श अली बिरोई ऐं गाज़ी खान मरी तौर थी आहे। पुलिस ॿुधायो त असांखे इतला मिलियो त ॾोहारियुनि जो टोलो कंहिं ॾोह जे इरादे सां पीरगोठ सखर मेन रोड ते बीठल आहे। जंहिं बाद असीं ॼाणियल हंध ते वटि पहुतासीं त हथियारनि बंदि पुलिस खे ॾिसी फायरिंग कई त पुलिस जवाबी फायरिंग करे शुरू कई। जंहिं बाद ॿ जवाबदारनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त ॿिया साथी फ़रार थियण में कामयाब थी विया। वॉइस ऑफ परालो ब्रेकिंग न्यूज़।